अम्मा आमिना चवंदी पईया ओ दादा अब्दुल मुतल्लिब जे कने बुधाईंदी मां त एतबार न कंदी ही बचड़ो मां आमिना जे पेट में आयो आ मक्के जे घिटिन में घुमंदी आ त घिटियूं खुशबू दीनियूं पयूं हा जे वण जे बरसा गुज़र थींदो आ उन वण में मजा आवाज़ ईंदो आ बुशरा लकिया आमिना पर अजीब गाला मक्के जो औरतूं न मक्के जे ॿाहिरां खूह मां पानी भरींदियूं आहिनि मां आमिना में पानी भरण जे लाइ वेंदी आ मां आमिना उन खूह जे मथां वेंदी आ ॿी औरतूं तकलीफ़ करे निवड़ी करे डोल भरींदियूं आहिनि मां आमिना जी जॾहिं वारी ईंदी आ मां इरादो कंदी आ पानी खूह जो पाण मथे ईंदो आ अजीब ॻाल्हि आ मां आमिना जेकॾहिं तोखे ॿुधाईंदसि ओ ॾाॾा अब्दुल मुतल्लिब एतबार न कंदे मां आमिना थुक उछलाईंदी आ मां आमिना जे थुक मां बि खुशबू ईंदी आ आमिना जे थुक मां बि खुशबू ईंदी आ महबूब जो अचण जो दुनिया जे अंदर इहो महबूब जेको मुंहिंजे बतन में आ इन जा कमाल महबूब जी विलादत 12 रबीउल अव्वल उहा बि हस्ती दुनिया में अचण वारी हुई महबूब मुस्तफा जने दुनिया जे अंदर आया असर जो टेम हो असर जे टेम में मुस्तफा जी विलादत थी आ पर हेॾे तवज्जो कजो बस जो उभरी रहा हा बस जो उभरी रहा हा हिकड़ो सिजो दुनिया जे रोशनाई जे लाइ उभरी रहियो आ ॿियो सिजो आमिना जी गोद में हिन इंसान जी हिदायत जे लाइ मोहम्मद नाले उभरी रहियो आ अॼु दुनिया रोशन थींदी पई आ महबूब मुस्तफा दुनिया जे अंदर अम्मा हलीमा सां बि प्यार कयो आ जो हलीमा जा भाग भला था नसीब भला था अम्मा हलीमा जी कमजोर ॾाची आ अॼु मुस्तफा जे दरवाजे ते उहा ॾाची अची पहुती आ अम्मा हलीमा चवंदी पई आ मुस्तफा के सीने सां लातो आ मुझे जिस्म में चुस्ती थी वई आ पर मात पइजी जाए ते मुंहिंजी कमजोर ॾोची जेकी आ उहा बि चुस्त थींदी पई आ अॼु मुस्तफा हुन कमजोर ॾाचीअ जे मथां सुवार थींदा पिया आहिनि पर हेॾे तवज्जो कजां मुस्तफा अम्मा हलीमा जे शादीअ सां मुड़ुसु अॻियां वेठो आ सुवारी उथण जे लाइ तयार नाहे अम्मा हलीमा चवंदी पई आ पंहिंजे मुड़ुस खे लॻे थो त ही ॿार कमालनि वारो ॿार आ हिन ॿार खे पोयां विहारियो आ या कमज़ोर ॾाची अगाड़े त हलण जहिड़ी हुई हाणे त ठिप जवाब ॾेई बीठी आ लॻे थो हिन ॿार में वॾो को कमाल आ जॾहिं मुस्तफा खे अॻियां विहारियो वियो आ मुस्तफा खे मोहर हथ में ॾिनी वई उहा ॾाची टपो ॾेई उथी हलण लॻी आ उहा कमज़ोर ॾाची उन काफ़िले सां वञी पहुती आ जेको काफ़िलो रिवाया जे अंदर ईंदो आ 399 दाइन जो काफ़िलो आ हा 300 दायूं पूरो हिकु अम्मा हलीमा 399 दाइन जे काफ़िले का जेको शाम का काफ़िलो ईंदो पियो आ अम्मा हलीमा जो उहा सवारी कमज़ोर वञी उन काफ़िले सां वञी मिली आ काफ़िले जो औरतूं चवंदियूं पर हलीमा अगाड़े त तुंहिंजी सवारी हलण खां लाचार हुई असां त सारा ॿार खणी आयूंसीं हिकिड़ो यतीम ग़रीब तुंहिंजे लाइ छॾे आयूंसीं हलीमा भला ॿुधाए ॾाची लॻे थो त ॾाची मक्के खां मटाए आई आ सवारी मटाए आई अम्मा हलीमा चवंदी पई आ ओ दाइयो हेॾे नज़र कयो मां हलीमा सवारी न मटाई आ नज़र कयो सवार मटिया चई दे न सुभान औरत फिरी आई लगे तो यो कमालन वारो ॿार आ हलीमा ॿार जो दीदार अल्लाह असां जा त भाग टुटल हा जो मुस्तफा जो दीदार न कयोसी जने महबूब वरी अम्मा हलीमा जे घर में दाखिल थिया अम्मा हलीमा चवे कि मुंहिंजूं बकरियूं कमज़ोर हो छो जो ही जलसो बे बकरारन जो जलसो बकरियूं मुंहिंजूं कमज़ोर हो जने महबूब मुझे घर में ईंदा वया मुझे बकरन में ताकत चुस्ती ईंदी वई उहे बि बकरियूं जेके खीर खां लाचार हो महबूब मुस्तफा मुझे घर में ईंदा वया त उहे बकरियूं इए खीर ॾींदियूं पयूं जो मां हलीमा जा थाम फुटन पिया बकरियुनि जो खीर न पियो हलंदे हलंदे इहा ॻाल्हि मशहूर थी वई त हलीमा जे घर में एड़ो हिकड़ो बचड़ो दर्दन जी दवा अची पहुतो आ जे बि शइ ते हथ लाए पियो उन शइ मां दर्द खत्म थे पियो बीमारी खत्म थे
इलाइके जे अंदर या गाल बनु सैद कबीले में मशहूर थी वई। बनु सैद कबीले में के जो भी जानवर बीमार थे अची महबूब मुस्तफा जो हथड़ो घुमाइन पिया वो जानवर ठीक थी।